मीरपुर खास में पीपल्स पार्टी के अगवाणनि ऐं कारकुननि पारां पाणी जी खोट, बिजली ऐं गैस की लोड शेडिंग खिलाफ धरणो हयो वियो। पीपी सिंध के सदर निसार अहमद खोड़ी की अगवानी में धरणे में डिवीजन के मुख़्तलिफ़ शहरनि के अगवाणनि ऐं कारकुननि शिरकत कई, जंहिं दौरान गो नवाज़ गो जा नारा पिण हया विया। धरणे के खिताब कंदे निसार खोड़े चयो त वफाकी सरकार बिजली, गैस ऐं पानी मामले ते सिंध सां ज्यादती करे रही आहे। बताएं उनको कि तेरी हुकूमत से हम डरते नहीं हैं, अपना हक लेना हम जानते हैं। उन चयो त वफाक ज्यादतियूं बंद करे सिंध जो अवाम हक वठण ॼाणे थो। संदसि चवण हो त हाणे त जजनि बि चई छॾियो आहे त नवाज़ शरीफ अहल नाहे रहियो। निसार अहमद खोड़े चयो त वफाकी हुकूमत सिंध में 100 मेगावाट जा बिजली पावर प्लांट बंद कयो वेठी आहे, जेका सिंध सां दुश्मनी आहे। नवाज शरीफ 4 सालनि खां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे ऐं नंढनि सूबनि सां नाइंसाफ़ियूं करण संदसि मंशूर में शामिल आहे। जॾहिं हुक्मरान कूड़ ॻाल्हाइण शुरू कनि त पोइ असांजो फर्ज़ आहे त हुक्मराननि जे साम्हूं मुहारो अॾकायूं। हुन चयो त सिंध जा गैस कंपनी वटि 2 अरब रुपया पियल आहिनि, पर तंहिं हूंदे बि सिंध जा ॻोठ गैस खां महरूम बणियल आहिनि। नवाज़ हुकूमत खिलाफ़ 26 ज़िलनि में एहतिजाज करण बाद हाणे डिवीजन सतह ते एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो। धरणे के खिताब कंदे MNA सैयद नफीसा शाह, राशिद रब्बानी, वकार मेहदी, सीनियर आजिज धामरा, MNA मीर मुनवर टालपुर ऐं ॿियनि चयो त नवाज़ हुकूमत जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे नंढनि सूबनि सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। उन्हनि चयो त सिंध में ज़रई पाणी ऐं पीअण जे पाणी जे हवाले सां करबला वारी सूरतहाल छायल आहे, पर वफ़ाक हुकूमत खे को एहसास न आहे। ताज़ो ई अवाम मथां हिकु वॾो बार 40 अरब रुपयनि जो टैक्स विझण जो मंसूबो तैयार कयो पियो वञे, पर हू उनखे कामयाब थियण न ॾींदा। सिंध को करबला में तब्दील किया जा रहा है, तो ये पीपुल्स पार्टी तो है जो अवाम की पार्टी है, अवाम के साथ निकली है। मीरपुर खास में हम सब कारकुन सरापा एहतजाज है। मीरपुर खास के पार्टी के जाले और जालियों ने ये साबित कर दिया है ये पार्टी बिलावल भुट्टो जरदारी की पार्टी है। लोड शेडिंग जो हालत है बनी थी आऊं हिते आयो आहियां तो 16 कलाक मुंहिंजे गुट में लाइट बने थी। घणेई इख़लाक़ी तौर सां एहतिजाज कया न चयो आहे, मगर हिते को ॿुधण लाइ तयारु कोन्हे। सिंध जे माण्हुनि ताईं पंहिंजी जाइज़ जेका उन्हनि जी ज़रूरत हक़ आहे, बिजली, पाणी, इरिगेशन जे लाइ, ज़राअत जे लाइ, उहो न पुॼाए सघिया। सिंध सूबे सां हिकिड़ी तमामु वॾी ज़्यादती माज़ी खां थींदी आई आहे, हिन वक़्तु तमामु घणी वधी वई आहे, पर हिते तव्हां ॾिसो त पाणी, बिजली, गैस समेत तमामु वसीला जेके सिंध जेका आहे 70% खां वधीक ॾे, पर अॼु महरूम आहे गैस खां बि, पाणी। धरणे में शिरकत लाइ नंगर पारकर, मिठी, छाछरे, उमरकोट, डिगड़ी, झॾे, कोट गुलाम मोहम्मद समेत ॿियनि इलाइक़नि मां पीपल्स पार्टी कारकुननि जी रैलियुनि शिरकत कई।